बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम, प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम ऐं जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन पारां एकता जे हवाले सां असीं सिंधूअ जा वारस आहियूं जे सिर हेठि ज़बरदस्त रैली कढी वई आहे। KTN न्यूज़ जो पेनाफ्लेक्स खणी उन में प्रेस क्लब खां जीअं रैली निकिती त उहा मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी शहीद बिलू पंवर चौक ते पहुती, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाज जे अॻुवाणनि सिंधी अदबी संगत जे अॻुवाणनि ख़िताब कंदे वक़्त जी सरकार खां घुर कई आहे त सिंधू दरिया ते दाड़ो नामंज़ूर आहे। कालाबाग डैम, ग्रेटर थल कैनाल, चोलिस्तान 6 कैनाल समेत सिंध खां ॿाहिरि सिंधू दरिया ते को बि डैम कैनाल क़बूल न आहे। उन जे हवाले सां गॾोगॾु रैलीअ में इहो पिणु मुतालबो कयो वियो आहे त 1945 जे सिंध पंजाब एग्रीमेंट ते अमल कयो वञे ऐं उन मुताबिक़ सिंधू दरिया में पाणी छॾे सिंध जी डेल्टा खे तबाही खां बचायो वञे, छो त